मिठी कलोई LBODC सिम नाले खे लॻल घारे वारे हंधि DC थरपारकर नवाज़ सो ऐं पीपल्स पार्टी MPA अरबाब लतुफ़ुल्ला पहुतो। घारे वारी हंधि जो मुआइनो कयो। LBOD सिम नाले जे इंतिज़ामिया खे फौरी तौर घारो बंदि करण जो हुकुम ॾिनो। MPA अरबाब लतुफ़ुल्ला LBOD सिम नाले में पाणी जी गुंजाइश 4,500 क्यूसिक आहे। इन जाइ ते 10,000 क्यूसिक पाणी गुज़रे पियो, तंहिंजे करे घारो पियो आहे। LBOD इंतिज़ामिया जो नाकाम मनसूबो आहे ऐं ग़लति डिज़ाइन कयल आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायतुनि ते LBOD सिम नाले जो दुबारा कमु करायो वेंदो। चूंडियल नुमाइंदा ऐं मक़ामी इंतिज़ामिया तहरुक में आहिनि। माण्हुनि खे मुश्किलातुनि खां बचायो वेंदो। असां कोशिश करे रहिया आहियूं त जल्द घारा बंदि थियनि ऐं बंदि करण में इंतिज़ामिया लथल आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।